ठटे मां अवांखे अपडेट कंदासीं जिते ठटे वेझो कच्चे वारे इलाइक़े में ऑपरेशन कयो वियो आहे जंहिं दौरान इंतज़ाम मुकम्मल कया विया आहिनि। ॻोठाणनि ऐं इंतज़ामिया में चकरियूं बि थियूं आहिनि। अवांखे ख़बर ॾियूं पिया ठटे मां ख़बर ॾियूं पिया जिते कच्चे जे इलाइक़े हिलाया ॿेले में ऑपरेशन लाइ इंतज़ाम मुकम्मल कया विया आहिनि। ॻोठाणनि ऐं इंतज़ामिया विच में चकरियूं बि थियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही, ॿुधाइजो। जी, ठटे जे कच्चे वारे इलाइक़े हिलाया ॿेले में जेके कच्चे जूं ज़मीनूं आहिनि उहे ख़ाली कराइण लाइ ऐं फसलनि खे ढाइण लाइ ॿेले खाते जी इंतज़ामिया DFO ऐं कंज़र्वेटर जी अॻुवाणी में हिते हिलाया ॿेले पतल आहिनि। ॿेले खाते जी इंतज़ामिया पुलिस ऐं रेंजर्स सां गॾिजी हिलाया ॿेले में जीअं ई पहुती आहे हिलाया ॿेले जे जेका दाख़िली एंट्री रस्तो आहे पुल आहे उते वॾे अंग में ॻोठाणा जेके आहिनि मुश्ताक कात्यार ऐं सरफराज़ निज़ामाणी ॿियनि जी अॻुवाणी में एहतियाज कयो आहे। गाॾियुनि जे अॻियां एहतियाजी धरणो हणी नारेबाज़ी कई आहे ॿेले खाते जे इंतज़ामिया जे ख़िलाफ़ ऐं उन्हनि एहतियाज कंदे उन्हनि इल्ज़ाम हयो आहे त ॿेले खाते जी इंतज़ामिया सुप्रीम कोर्ट जी जेका हुकुम आहे उनजी ग़लति जेका आहे जेका तशरीह करे रही है। लीज होल्डरनि के हवाले से वाज़े पॉलिसी ना है पर जेके कब्ज़ागीर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जे बजाय बासुर जेके कब्ज़ागीर आहिनि उनजे ख़िलाफ़ इंतज़ामिया कार्रवाई नथी करे खेनि परेशान करे जेको आहे रुशवत लाइ परेशान कयो पियो वञे। हिन मौक़े हिन वक़्त ताईं एहतियात जारी आहे। पुलिस ऐं जेका रेंजर्स आहे उहे हिते मौजूदु आहे पर इंतज़ामिया दाख़िल नथी सघी आहे ॿेले जे अंदरि कार्रवाई लाइ। वॾे अंग में ॻोठाणा एहतियाज करे रहिया आहिनि, गाॾियुनि जे अॻियां बीह रहिया आहिनि। हिन वक़्तु मुख़्तियार खां ठको ॿिया अमलदार पता आहिनि ॻोठाणनि सां ॻाल्हियूं करण लाइ पर ॻोठाणनि एहतियात जारी रखे हंधे ॻाल्हियूं करण खां इनकार करे छॾियो आहे। ॿेले खाते जी इंतज़ामिया जे चवण आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते इहा कार्रवाई कई पई वञे ऐं 4000 एकड़ जेका आहे ॿेले खाते जी जेका आहे कच्चे में हिलाया में उते कब्ज़े हेठां ईअं मजबूरी तौर ठटे ज़िले में 1000 एकड़ ज़मीन कब्ज़े हेठां आहे पर उहे ख़ाली करण लाइ कार्रवाई कई वेंदी पर उनजे बावजूद बि हिन वक़्त ताईं ॻाल्हियूं कामयाब न थियण जे करे इंतज़ामिया जी कार्रवाई न थी सघी आहे। ॻोठाणनि जो एहतियात जारी आहे। ॻोठाणनि चवां त यकतरफ़ी कार्रवाई थियणु क़बूल न आहे। जी महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ख़बरुनि अपडेट्स जो सिलसिलो जारी रहंदो। हिते वठूं था शॉर्ट